डोकरी बाडर शहर जे भट्टी चौक जे रवासड़ मसमात रज़िया खोखर पंहिंजी धीअ फौज़िया खोखर ऐं पुटु शाहज़ेब खोखर सां गॾु मीडिया हाउस ते एहतजाज करे मीडिया अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजी न्याणी स्कूल में पढ़ाईंदी आहे। मज़हर संजराणी, ग़ुलाम रसूल संजराणी ऐं ग़ुलाम हुसैन संजराणी मुंहिंजे पुटु शाहज़ेब खां संदसि भेण जो नंबर घुरंदा हुआ। गुज़िरियल ॾींहुं शाहज़ेब पारां मना करते हुन मासूम शाहज़ेब ते तशदुद करे संदसि बांह भञी छॾी, जंहिं बाद हू घर में घिड़ी आया ऐं मर्दुनि जी ग़ैर मौजूदगी में असां औरतुनि ते तशदुद करे मोबाइल फ़ोन ऐं सोनो हार फुर करे फ़रार थी विया। हुन चयो त वाक़े जी फ़रियाद बाडर थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे, पर पुलिस बासर जी चूच ते का बि कार्रवाई न पई करे, जहिड़े त हू असांजे मर्दनि खे मारण ऐं छोकिरियुनि खे अगवा करण जूं मुसलसल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि SSP लाड़काणो ऐं DSP डोकरी खां मुतालबो कंदे चयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इबरतनाक सज़ा ॾेई असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।